नाज़रीन, सिंध में पानी की खोट, पानी की चोरी समेत ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो करे अख़्तियारियुनि खां शिकायतनि जे अज़ाले जो मुतालबो कयो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था मुख़्तियार लाशारी जी हीअ रिपोर्ट। शावेज पंपिंग स्कीम जे आबादियान खे जेको पानी न मिलण ख़िलाफ़ ऐं पानी सही नमूने से न पहुचण ख़िलाफ़ सनी शहर में एहतिजाज कयो वियो आहे। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चऊं। शावेज केनाल जी 1 करोड़ खां वधीक बजट आहे। उते जेको आहे सो बासर ज़मींदार नूलियूं धिका हणी असांजो पाणी रोकियो वेठा आहिनि ऐं अॻे हिननि जी हिकिड़ी शिकायत हूंदी हुई त जेको आहे सो बिजली जो मसइलो आहे। हाणे तो फीडर बि डायरेक्ट थी चुको आहे, हाणे बिजली जो बि मसइलो न आहे ऐं हर महीने जेको आहे उन्हनि खे बिजली जा शावेज केनाल जे हवाले सां फंड बि मिलनि था, पर ही पुछड़ी जे आवाज़गारनि जे आवाज़ जे तरफ़ ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहिनि। ऐं हिन खां जेका नेक्स्ट असांजी जदोजहद आहे उहा आहे हाई कोर्ट ऐं डिस्ट्रिक्ट सेशन जज सां असां रुजू कंदासीं। असांजो ही जेन्युइन मसइलो आहे। गुज़िरियल 20-25 सालनि खां वठी असां वटि पाणी कोन्हे हेठि टेल ते पुछड़ी वारनि में। पोइ इहो ई एहतिजाज असांजा बि हलिया, वठि पे हली। इहे इरिगेशन वारा चवंदा हुआ लाइट कान्हे का, लोड शेडिंग आहे, तॾहिं असांजा मसइला आहिनि हीअं आहिनि। हाणे गुज़िरियल साल लाइट डायरेक्ट थी आहे, फीडर लॻो आहे, उन खां पोइ बि वरी साॻिया ई मसइला आहिनि। ऐं असांजी जेके करोड़ों रुपया सालियानूं जेके बजटूं आहिनि उहे खायो वञनि। प्लस में जेके बि हिननि जा 8-10 मुलाज़िम आहिनि बाननि जा आहिनि, उते घर वेठे पघार पिया खणनि, मोटर केरु हलाइण लाइ तयारु कोन्हे। ज़मींदार त ई वञी वाटर संभालियो, असीं छो संभालियूं बाबा? असीं त हिकिड़ा प्राइवेट माण्हू, असीं न संभालींदा तई संभालियो। इन जे करे इशू आहिनि, असां वटि पाणी नथो पहुचे। हाणे जेकॾहिं न कंदा, कुझु न कंदा त असीं हाई कोर्ट में वञूं था। 5-6 धरणियूं ऐं 2-3 महीना थिया आहिनि असांजा धरणा हलनि पिया पाणी जे ख़िलाफ़। ऐं 2 महीना अॻु हिननि पैसा वरिता असांखां 10-10 हज़ार रुपया वाटर ते, पाणी असां ॾे अचे कोन थो। उहे पैसा 4 लख रुपया बि हिननि हड़प करे ॾिया ऐं असांजी पाणी पुछड़ीअ ते रस ई कोन थो। का बि उम्मीद नथा रखी सघूं, छो त असां मुसलसल एहतिजाज करे रहिया आहियूं। असांखे जो 15-20 ॾींहं थिया एहतिजाज पिया कयूं, तॾहिं बि को बि अमल नथो थिए। पुछड़ी ताईं पाणी न पियो रसे। पोयां फ्रेमनि जो वाइदो कयो वियो, फ्रेम लॻाईंदासीं, तॾहिं बि अमल न थियो। जे थियो त उन्हनि खे माना 2 इंच जी जॻह ते 8 इंच पाणी ॾियो पियो वञे, पुछड़ी ताईं पाणी न पियो रसे। ऐं ॿियो तव्हांजो एहतिजाज तारीख़ पियो हलंदो, हाई कोर्ट ते असां वेंदासीं।